अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सैसीअ लथा सिज पर सूर न लथा सिंध तां। कांगा शाह लतीफ़ खे वञ डुरापो ॾिज मथां मूं विज तोखे निंड निहोड़ियो। 28 जनवरी 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़च में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाग खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा अॼु पाण सांगड़ सान्हे ते सोग में वरितल आहियूं ऐं सांगड़ सान्हे बाबति मवाद प्रोग्राम में शामिलु कंदासीं ऐं उन खां पोइ ॿियो मवाद पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदो। इंतज़ामी बेहसी जी इंतिहा इन खां वधीक ॿी भला छा हूंदी जो 3 ॾींहंनि खां सांगड़ जी प्रेस क्लब अॻियां 2 लाश रखियल आहिनि। 3 लाशनि मथां वेठल वारस लुड़क लुड़क थी विया आहिनि, पर को बि इंसाफ़ जी आथत ॾियण वारो न आहे। बेयकीनी वारी सूरत हाल खे भोॻींदड़ सांगड़ शहर लावारसी जे ऋण में अकेलो रहिजी वियल उहो शहरु आहे जंहिंखां इंतिज़ामिया मुकमल तौरु लातालुक बणिजी वई आहे। इक़्तिदार जे नशे में वञाइजी वियल हिन शहर जा चूंडियल नुमाइंदा अञा ताईं मक़तूलनि जे वारसनि खे आथत ॾियण लाइ बि न आहिनि पहुता। DIG ऐं SSP सांगड़ शहर में मौजूदु हुजण बावजूदु धरणे वारे हंध लड़ी न आया। वारसनि खे पंहिंजी ऑफिस में सॾाए उन्हनि नादरी हुकम ॾेई छॾियो त MNA ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो। चोटारियूं जे पनीहल वारे इलाइक़े में क़त्ल थी वियल मुश्ताक जुणेजो, अब्दुल रसूल ऐं अली बख़्श जा लाश 3 ॾींहंनि खां इंसाफ़ जा घुर्जाऊ आहिनि, पर बासर जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई केरु करण ई नथो चाहे। विच शहर में विछायल ग़म जे उन तॾे जा वारस उहे अकेला वारस न आहिनि जिन जे अॻियां पंहिंजनि प्यारनि जा लाश रखियल आहिनि, पर उहे बि वारस आहिनि जिन जो ज़मीर अञा ज़िंदा आहे, जेके अॼु बि जदोजहद जी अलामत बणिजी इंसाफ़ लाइ आवाज़ उथारिनि पिया। ॿिए ॾींहुं बि जारी रहंदड़ एहतजाज में हिकु मुतालबो हो त क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े बाद हाणे जॾहिं सॼे सांगड़ में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे, तॾहिं शहर जी ज़िंदगी बि मफ़लूज थी रहिजी वई आहे। उहे चूंडियल नुमाइंदा जेके हमेशह हिन शहर खे फ़तह करण जी दावा कंदा रहंदा आहिनि, अॼु हीअ शहर उन्हनि जे ख़िलाफ़ फ़रियादी आहे त अव्हीं आहियो त किथे आहियो। सरापा एहतजाज बणिजी वियल सॼो शहर दाहे थो, पर चूंडियल नुमाइंदनि जे कननि ताईं उन्हनि जो आवाज़ु नथो पुॼे। एहतजाजी मुज़ाहिरो जंहिंमें मक़तूल जा वारस त वेठल आहिनि, पर मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जूं अॻवान औरतूं बि शरीक आहिनि। एहतजाजी धरणे में सिंधियाणी तहरीक खां विधे STP ऐं सिंधी अदबी संगत शाख सांगड़ जे मेंबरनि ताईं मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जा अॻवान कारकुन वॾे अंग में शरीक रहिया। जदोजहद जी अलामत बणिजी वियल वारसनि खे अॻवाननि जिते पंहिंजे साथ जो यकीन ॾियारियो, उते SSP सांगड़ ऐं DC सांगड़ खे हटाइण जो मुतालबो बि कयो। मक़तूलनि जे वारसनि बि चूंडियल नुमाइंदनि खे त ॾोरापा ॾिना, पर उन्हनि बेहस बणिजी वियल पुलिस ते बि मयार रखी छॾी आहे त पुलिस आख़िर असां सां इंसाफ़ छो नथी करे ऐं असांजो केस दाख़िल छो नथी करे, जॾहिं त वारस औरतूं पिणु सरापा एहतजाज आहिनि ऐं उहे बि इंसाफ़ जी इल्तिजा करे रहियूं आहिनि। ताला खां अल्लाह
अलादीन खां असांखे इंसाफ़ खपे असांजा बेॾोहा शहीद कालाकोर रोड ते पिया आहिनि असीं वञी दफ़नायूं असांखे इंसाफ़ खपे असांखे पार कटायो असांखे ॿियो कोन्हे असांजा बच्चा उते दर बदर रासम उते फेरिंग अची रही आहे राति 1 बजे ताला ॾेई हथियार बंदी उते ॾेई आहिनि असां उहे रासम असां हिते बच्चा दर बदर थी रहिया आहिनि असांखे इंसाफ़ खपे असीं शहीद असीं वञी दफ़नायूं असां वटि पहिरियों वाक़ियो थियो आहे ताला अलादीन जूणे जे कयो आहे वाठनि खां अञा पाण करे असीं बशके छॾियूं असांखां ॿिया वाठा रोल विहारे असांजे बचनि खे जुंडा पटे रहिया आहिनि असांखे इंसाफ़ खपे असांखे ॼो की राति में असांखे इंसाफ़ थियो सांगड़ प्रेस क्लब अॻियां हयल एहतिजाजी धरणे में जिते मुख़्तलिफ़ तनज़ीमनि जा अॻवान शरीक हुआ उते वरी सिंधियाणी तहरीक जूं अॻवान औरतूं पिणु शामिल हुयूं उन मौक़े ते सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी अॻवान सभानी डाहिरी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाईंदे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो हीउ जेको हेॾो वॾो सान्यो थियो आहे ॾाढो ज़ुल्म थियो आहे ऐं हीअ जेके आहिनि से असांजे सिंधी माण्हुनि सां हारनि सां मज़दूरनि सां हीअं जे करे कीस थींदा हीअं माण्हू कुसंदा जीअं हिकिड़ा जानवर इनखे सीरवा ऐं माण्हू हलिया वेंदा आहिनि त पोइ असां हीअ सिंध कीअं हलंदी पाकिस्तान कीअं हलंदो हीअ माण्हू हीअ कंहिं वटि दाण खणी वञनि जिन खां वोट वठी हीअ जेके असेंबलियुनि में वञी विहनि था हीअ जेके हितां हीअ चूंडी इन्हनि खे पंहिंजो नुमाइंदो करे असेंबलियुनि में मोकिलीनि था त असांजी नुमाइंदगी कनि ऐं असांजी हिफ़ाज़त कनि हिफ़ाज़त जे बजाए हू असांजा क़त्ल कनि था असांजे बचनि जा खून कनि था नियाणियुनि असांजनि खे दर बदर करे उनखे गोलियूं लॻियूं आहिनि हुननि अॻे हूंदा त बसि 7 क़ुरान नियाणी हींअर हिननि खे 7 क़ुरान नियाणियुनि जो बि जेको आहे सो एतिराम कोन्हे को हुननि नियाणियुनि खे गोलियूं लॻियूं आहिनि हुननि जूं नियाणियूं ज़ख़्मी थियूं आहिनि हुन जा 3 माण्हू मौन अॼु ॾींहुं हिन महिल ताईं काल खां वठी हीउ जेको थियो आहे वाक़ियो त अञा ताईं को पुलिस वारो न आयो आहे को SHO न आयो आहे शर्म जी ॻाल्हि आहे हिननि जो इलाइक़ो आहे हीउ जूणे जा हिते पगूं ॿधी हलनि था केर बि जेके शाज़िया पंहिंजी आहे उहा जेका दावा थी करे हिते को SHO आयो आहे को SP आयो आहे कंहिं हिननि जे मथे ते हथ रखी आहे कंहिं DIG को बयानु ॾिनो आहे त भाई हेॾो वाक़ियो थियो आहे कंहिं मीडिया वारनि जे हथां का अंधी मंडी ख़बर थी हले अञा ताईं FIR न थी थिए कातिल ईअं छूट पिया हलनि कातिल किथे आहिनि किथे जेके आहिनि से हिननि का FIR कंहिं ते कटी आहे एहतिजाजी धरणे में जिते सियासी अॻवान शरीक हुआ उते समाजी अॻवान पिणु शरीक थिया समाज लाइ जाखोड़ींदड़ फ़ाइज़ा फारूक रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाईंदे चयो त मेरी सबसे पहले आला हुकाम से ये अपील है कि इन मजलूमों के साथ इंसाफ किया जाए ये 30 घंटे गुजरने के बावजूद अभी भी इंसाफ के मुंतज़िर हैं इन्होंने आप लोगों को वोट देकर आला हुकाम तक पहुँचाया आला ऐवानों तक पहुँचाया है इन्हीं के वोट से आप लोग बड़े बड़े ऐवानों में बैठते हैं बड़े बड़े बंगलों में बैठते हैं अयाशियाँ करते हैं ये अयाशी की ज़िंदगी जो गुजारे हैं वो इन्हीं गरीब हारी मजदूर रेडी वाले इन्हीं की वजह से लेकिन आप इन्हीं के आपके ही वोटर हैं इन्होंने आपको ही वोट दिए हैं आप इन्हीं पे इस तरह का जुल्म और बर्बरियात जाएंगे तो ये कहाँ का इंसाफ है मैं आला हुकाम से अभी भी अपील करती हूँ होम मिनिस्टर से अपील करती हूँ कि खुदारा इंसाफ करें इनके साथ ताकि ये अपने प्यारों को जो है वो मट्टी के हवाले कर सके जो इनके मुतालबात हैं जिसके खिलाफ ये FIR का कह रहे हैं MNA साहब के लिए वो आप जो है FIR काटे हैं ये इनका बुनियादी हक है ये पाकिस्तान के शहरी हैं ये इनका बुनियादी हक है और ये FIR काट के इनको जल्द से जल्द इंसाफ फराहम किया जाए क्योंकि जब जंगल में आग लगेगी तो सब कुछ जल जाएगा कोई नहीं रहता अगर कोई समझता है कि हम बच जाएंगे ये मर जाएंगे तो ये नहीं है जब आग लगती है तो वो सबको अपने लपेटे में रहती है तो मैं यह अपील करती हूँ कि जल्द से जल्द इनके साथ इंसाफ किया जाए और इनके वर्षा को जो है वो इंसाफ फराहम किया जाए जो ज़ख्मी है उनके लिए आगा खान के तर्ज पर जो है उनके लिए इलाज करवाया जाए एहतिजाजी धरणे में मौजूद STP जे अॻवान जब्बार जुणे जे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो 3 कलाक खां वधीक थी विया आहिनि ऐं 3 डेड बॉडियूं पियूं आहिनि 3 जेके क़त्ल कया विया उन अञा त इंसाफ़ जे लाइ 3 कलाक थिया पर इंतिज़ामिया नाले का शइ कोन्हे का DIG साहब चए थो त हिकु नालो छॾियो बाक़ी ॿियनि ते असीं FIR कंदासीं छो जॾहिं FIR में जेके धरणी वारस जेके थींदा आहिनि FIR जेकी अहम हूंदी आहे उन जो हक़ आहे हिकिड़ो हक़ आहे उन जो जेको आहे त उन्हनि खे हक़ु ॾिनो वञे FIR कनि जंहिंजे नाले ते कनि उनखे ॾिनो वञे पर हिते अंधो कानून लॻियो पियो आहे हुते हिनजी नालो न ॾियो हुनजो नालो न ॾियो पोइ FIR थींदी
त इहो कॾहिं असीं किथे कोन वेंदासीं ऐं असीं मज़लूम सां हमेशह गॾु रहंदासीं। जेके वारिस चवनि था उनजे नाला ॾिनी हुनखे एफ आई आर दर्ज कई वञे, उनखे गिरफ़्तार बि कयो वञे। ईअं न थियो एफ आई आर करे उन खां पोइ उनखे पनाह ॾिनी वञे किथे सिक्योरिटी में, इहो बि न हुजणु खपे। वारिस जो एफ आई आर दर्ज थिए ऐं उनखे गिरफ़्तार बि कयो वञे ऐं उन खां पोइ उन जेके इलाइक़ो आहे उनखे रेंजर्स जे हवाले सां हवाले ॾिनी वञे, सर्च ऑपरेशन करे पोइ जेके ॾोहारी आहिनि, जेके ॾोहारी जा घर आहिनि उनखे ॾाठा वञनि ऐं उन्हनि जी जेके पनाह ॾींदड़ आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि जी सहूलियत करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो। अञा ताईं इंसाफ़ कोन थियो आहे। DIG सिर्फ़ु पंहिंजे बंगलनि में वेही, SP अञा ताईं कोन आयो आहे। SP ऐं DIG चवंदा त असीं सॼी राति जाॻंदा रहंदासीं, किथे जाॻे रहियो, छो त असीं ॻोठ में पिया, ॻोठ में छा घणी वारिस हिते वेठा आहिनि, लाश हिते पिया आहिनि, मासूम ॿार हिते वेठा आहिनि, औरतूं हिते वेठियूं आहिनि ऐं हुते ॻोठ में छा कयो। सिर्फ़ु उन लाइ विया त हुननि दहशतगर्दनि खे पनाह ॾियण जे लाइ। पोइ असां चयो त सिर्फ़ु हुनखे पनाह ॾियणु विया, बाक़ी हुते अहिड़ो को हुई कोन, सभु हिते वेठा आहिनि। त उन लाइ असां सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां मज़म्मत बि कयूं था ऐं असां सभिनी जो मुतालबो आहे त जेके धणी जो चवनि था एफ आई आर थिए ऐं जेके बि नाल ॾियनि उन एफ आई आर थियणु खपे ऐं जल्द खां जल्द एफ आई आर थियणु खपे। खया आहिनि, रसाया आहिनि, हथियार रसाया अथनि, सॼो सिस्टम हुननि जो कयो अथनि। पूरे इलाइक़े मां माण्हू कढणु सॼो हुननि जो कमु आहे। सॼो सिंध जी गवर्नमेंट जी गाॾियूं इस्तेमालु थी ऐं हुननि जी पनाह कई अथनि। एहतजाजी धरणे में मौजूदु वारसनि जो पहिरें ॾींहं खां मौक़िफ़ इहो ई रहियो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। उन मौक़े ते मौजूदु वारसनि जो चवणु हो, साईं जेको असांजो वाक़ियो कल्ह खां वठी ॾिसो पिया, असां वटि जेके बि ऑफिसर सिंध गवर्नमेंट जेका बि आहे जवाबदार खां गॾु आहे। असांजो को न को धणी न को साईं आहे। जेके बि ऑफिसर आहिनि, DIG, IG, SP सॼा हुननि जा मुहताज आहिनि। इहा भलारी राति आहे। असीं हिते ॾिसो माण्हू ईदूं पिया कनि, असीं लाश खणी रखियो वेठाऊं चौक में। सागड़ में एहतजाजी मुज़ाहिरे दौरान मुख़्तलिफ़ अॻवाननि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि कयो। अवामी तहरीक सां वास्तो रखंदड़ भागचंद ऐं ॿियनि अॻवाननि पिणु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो। सुणा साईं, सभ खां पहिरीं वीचार ते छा न त दिलि रोए रही आहे ऐं तमामु हिकु ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। सांगड़ जी तारीख़ में हिकु वॾो ख़तरनाक वाक़ियो आहे ऐं हुन जा जेके वारिस आहिनि उन्हनि जी बि हिमत आहे जेके लाश सुहिणनि जा लाश रखी रोडनि ते ऐं 3 कलाक खां मथे जेको आहे टाइम थी वियो आहे ऐं पंहिंजी मज़बूती सां बीठा आहिनि त असांखे को क़ानूनी सपोर्ट थिए ऐं क़ानूनी असांजो को कमु थिए। इन मुतालबो रखी ऐं इहे वेठा आहिनि। हिननि जी हिकु ई मुतालबो आहे त असांजी रियल एफ आई आर थिए। जेसि ताईं रियल एफ आई आर नथी थिए त असां ओसी ताईं पंहिंजे लाशनि खे गुसल बि न कराईंदासीं। इहे हिते ई हूंदा, ॿार बच्चा वॾी तइदाद में आहिनि। असां ज़िले इंतिज़ामिया खे इहो ई मुतालबो कयूं था त बिराए महिरबानी 3 कलाक गुज़री चुका आहिनि, तव्हांखे इंसानियत नाते ते इहे इदारा ठहियल आहिनि, इहे पोस्टूं मिलियल आहिनि ऐं तव्हां पंहिंजो अची इंसानी फ़र्ज़ु अदा कयो ऐं सीटूं अॼु आहिनि सुभाणे न आहिनि। बिराए महिरबानी करे अची पंहिंजो जेको आहे हक़ अदा कयो ऐं इंसानियत जो फ़र्ज़ु अदा कयो त बहितरु रहंदो। असां सिंधी माण्हू ऐं पुरियत हारी हिकिड़े एॾे त घेरे में अची विया आहियूं। हिकिड़ा पंहिंजा वॾेरा ऐं जागीरदार ऐं ॿिया धारिया होॾां कैनाल था ठहनि, हेॾां शहर पिया फुरचनि, हेॾां तइलीमूं असांजूं फुरियूं पियूं आहिनि। असां माण्हू उन्हनि जिदोजहद में लॻा पिया आहियूं ऐं हिते ही वरी असांजे माण्हुनि खे ईअं बेख़फ़लू करे मारीनि था। असीं उन्हनि खे छा चऊं? असां वटि लफ़्ज़ कोन्हनि जेके हिननि लाइ असीं चई सघूं। असांजो ही जेके हिननि खे असां वोट करे बेड़ो ॿोलियो अथनि। केरु थो पुछे वोट खे? हिननि खे वोट करे इन्हनि माण्हुनि चाढ़ियो आहे न। इन्हनि माण्हुनि खे हिन खे न्याणियुनि जो हया कोन थियो आहे। घरनि में पिया आहिनि वञी हथियार खणी ऐं सिधो जेके लॼुनि जा मुहाफ़िज़ असीं सम्झंदा हुआसीं। शाहनवाज़ साहिब त असांजो जेको आहे असीं चवंदा हुआसीं त हिकिड़ो लॼुनि जो मुहाफ़िज़ आहे। उन्हनि जो ई पोयां जेको हिन क़िस्म जूं जेके हिन करे पियो कारवायूं, हैरत जी ॻाल्हि थी आहे। जेके औरतुनि न्याणियुनि घरनि में पकाए उन्हनि मां कोन था मिलनि, सिधियूं फायरिंग था कनि। तंहिं करे असीं हिन वाक़े ते इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि छा कयूं। असीं तमामु वॾे अफ़सोस में आहियूं त हीअं जेकॾहिं असां सिंधी माण्हुनि सां थियो,
हिननि वॾी साज़िश इन करे बि कई आहे त असां जेको कैनालनि जे ख़िलाफ़ु जिदोजहद पिया कयूं, ॿियूं जेके असां ते जीजू बंदलारा बचे छॾिया अथनि उन लाइ जिदोजहद पिया कयूं, त उन खे हीअ जेको आहे सो तारपेटो था कनि, हीअ उहे पछ था कनि, हीअ आम माण्हुनि मिसकिननि खे जेके पंहिंजे पेट गुज़र जो कनि पिया उन्हनि माण्हुनि ते अची फायरिंग करे सिधो सो माण्हू मारिया आहिनि। त इन्हनि माण्हुनि खे ॿधिजे उन्हनि खे बिल्कुलु उन्हनि खे पंहिंजो सज़ा ॾियणु खपे। एहतजाजी धरणे जी कवरेज लाइ जिते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी जी टीम धरणे खे मुकमल कवरेज ॾियण लाइ धरणे में शरीक रही। उते मूं नाचीज़ पिणु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे ब्रॉडकास्टर ऐं सिंधी अदबी संगत शाख सागड़ जे सेक्रेटरी तौरु ख़िताब कयो। सरापा एहतजाज बढ़ियल आहे। सरापा एहतजाज उन नमूने सां जो जीअं हलीम बागी चयो त सिर भितनि में हणी पिया सदाऊं ॾियूं हाण जागो मिठा, हाण जागो मिठा। जेकॾहिं चुटारी जे ॻोठ में मज़लूम ॻोठाणा मारिजी था वञनि, 2 ॾींहंनि खां लाश हिते रखियल आहिनि ऐं पाण सभई सरापा एहतजाज बढ़ियल आहियूं। हुते को बि अमलदार नोटिस वठण लाइ तयारु न आहे ऐं को बि अहिड़ो फर्द न आहे जेको हिन ज़ुल्म ते पाण सभई हिते जेके बीठा आहियूं उहे मज़लूम माण्हू आहियूं ऐं मज़लूम जो भरजलो थींदो आहे ऐं वॾा माण्हू मज़लूमनि जा भरजला कॾहिं बि न थींदा आहिनि। हमेशा 2 शयूं रहियूं आहिनि, हिकिड़ो ज़ालिम ॿियो मज़लूम, ऐं ॿिन्ही जो टकर सदाई रहियो आहे। हमेशा ईअं थियो आहे त बासरनि खे ऐं उहे माण्हू जेके वॾा माण्हू पाण खे सम्झंदा आहिनि उन्हनि खे हीअ लाश पंहिंजा फबी वेंदा आहिनि ऐं उहे वरी का ॿी वारदात करे वेंदा आहिनि। पाण हिते जॾहिं हिननि लाशनि जी मालकी लाइ गॾु थिया आहियूं उते सुवाल इहो आहे पाण खे हाण जागणो पवंदो पंहिंजी ईंदड़ नस्ल लाइ, पंहिंजे पाण लाइ। जेकॾहिं अॼु हिन मामले ते 3 ॻोठाणा क़तल थिया आहिनि ऐं 15 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि, जेकॾहिं अञा ताईं 24 कलाक गुज़रण खां पोइ बि पाण सरापा एहतजाज आहियूं, सिर्फ़ उन लाइ न केस दाख़िल थो थिए न जवाबदार गिरफ़्तार था थियनि। केॾी बेहसी आहे। पंहिंजूं भेनरूं, पंहिंजूं अमड़ियूं प्रेस क्लब जे अॻियां रोड ते वेठल आहिनि, ततल उस में वेठल आहिनि, पर को बि हुक्मरान नोटिस वठण लाइ इन करे तयारु न आहे जो जिन माण्हुनि ॾे आङुरियूं खजनि पियूं उहे बासर आहिनि। बासर बेअसर तॾहिं थींदो जॾहिं पाण जाॻंदासीं। जेकॾहिं पाण न जाॻियासीं त पाण खां पंहिंजा ॻोठ वेंदा, ज़मीनूं वेंदियूं। पाण खे पंहिंजूं ज़मीनूं बचाइणियूं पवंदियूं, पाण खे पंहिंजा ॻोठ बचाइणा पवंदा, पाण खे पंहिंजे माण्हुनि जी मालकी करणी पवंदी ऐं पाण खे पंहिंजे नस्ल जी मालकी करणी पवंदी। जेकॾहिं पाण अॼु ख़ामोश थी वियासीं त सुभाणे इहा जिणक जेका पंहिंजे ख़िलाफ़ पाण मज़लूमनि जे ख़िलाफ़ आहे उहा पंहिंजे नस्लनि खे साड़े छॾींदी। कुझु सानिया अहिड़ा हूंदा आहिनि जेके नस्लनि खे इनकलाब ॾेई वेंदा आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आप हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था तक़रीबन जो अहवाल। अमर शहीद सुधामचंद चावला जी वरसी इंडिया जे इंदौर ऐं नागपुर शहरनि में मल्हाई वई। उन ॾींहं ते सिंधू सुजाग संगत इंदौर जे जिकमाबाद भून हाल में हिकु मेड़ाको कुठायो वियो जंहिंमें सवें माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त मुखिया महिमाननि में इंदौर जे जिकमाबाद ज़िले सिंधी पंचायत जे सरपंच गोपाल दास पिरयाणी, NCPSL जे बोर्ड मेंबर मनीष देवनाणी, सिंधू सुजाग संगत जे फतहचंद कारड़ा ऐं हरेश सेवाणी, एकता ग्रुप जे सदर लालचंद वाधवाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त अमर शहीद पंहिंजी क़ौम लाइ पाण खे अर्पे छॾियो हो। हुन मुशरफ जे दौर में इलेक्शन खां बाइकाट जो ऐलान करे मुल्क जी तारीख़ में नओं बाब लिखियो ऐं उन में हुन सोभ हासिल कई जो मुल्क जे हुक्मराननि गॾियल इलेक्शन जो ऐलान कयो जंहिंसां अक़लियतनि जे वोट खे बि ताक़त मिली। अमर शहीद सुधामचंद चावला
ज़ोरी मज़हब मटाइण वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ पिणु भरपूर ताक़त सां विढ़ंदो हो। हूअ हमेशह मज़लूमनि लाइ विढ़ियो, पर अहिड़े मुड़ुस मुजाहिद जे रत सां बि इंसाफ़ कोन थियो। अमर शहीद सदामचंद चावला सिंध जी समूरी हिंदू पंचायतनि ऐं अक़लियती तनज़ीमनि खे हिकु करण जी पिणु शुरूआति कई हुई। प्रोग्राम में वकील पंकज वाधवाणी, शाइर PH चमनाणी, प्रकाश पारवाणी, देवचंद चावला, जयपलदास, मुकेश गोलाणी, जगदेश बजाज, कमल ईसराणी, राज गोलाणी, गोपालदास, साजनदास, विजय पंजाबी, दर्शनलाल वलवाणी, अर्जन दास ऐं ॿिया शामिल रहिया। महिमाननि जो आभार मञींदे पलव पाराइण जी रस्म मनशाराम राजाणी अदा कई। प्रोग्राम जो संचालन निमोश तलरेजा संभाली ऐं आख़िर में सभिनी अमर शहीद सदामचंद चावला जी तस्वीर जे अॻियां मेणबतियूं ॿारे खेनि भेटा पेश कई। टंडे मोहम्मद ख़ान में सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान, शाख आबादगार, शाख बुल्ली शाह करीम, शाख मातली, शाख राजू खानाणी ऐं शाख जामशोरे जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जे मान में आजियाणे सिंधी उर्दू तरही गैर तरही संजीदा ऐं मज़ाहिया मुशाइरे वारी तक़रीब मुनक़िद कई वई। अनजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन पारां मुनक़िद कयल तक़रीब खे ख़िताब कंदे नामियारे अदीब दानिश्वर मंज़ूर थईम, फ़हीम नूनारी, ख़ाकी जानी, आज़म भट्टी, एजाज़ अली जसकाणी, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, आगा जान आगा, रफ़ीक आस लगारी, सैयद असलम शाह, मेमण अब्दुल ख़ालिक नाज़, शुएब शाद, ग़ुलाम क़ादर मुंतज़र चाग, नूर हसन भट्टी, उस्मान पहवर, लालण सठियो, आसम अरबाब, सुमार संगम ऐं ॿियनि चयो त सिंधु दरिया असांजो जियापो आहे। दरिया ते धाड़ो किरोड़े सिंधियुनि जो वजूद मिसारण जी साज़िश आहे। मनछर ऐं कींझर समेत सिंध जा आबी ज़ख़ीरा हथ वठी तबाह कया विया आहिनि। सिंध जा ॿेला मिसारे कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जी लखें एकड़ ज़मीन तीन वाल कई पई वञे। हुननि चयो त सिंध खे जदीद तक़ाज़ाउनि मूजिबि तरक़ी पसंद तहरुक जी सख़्तु ज़रूरत आहे। असांखे जदीद सिंध जी अदावत लाइ शऊर ऐं सुजागी जो पैगाम घर घर पहुचाइण ख़ातिर अमली किरदारु अदा करणो पवंदो। असांखे शानदार माज़ी जी तारीख़ जी भेट में रोशन मुस्तक़बिल जो तयन करे लाभाइते सफ़र जो आगाज़ करणो पवंदो। सिंध खे हिन वक़्तु नारेबाज़ी बजाए मज़बूत ऐं मुस्तहकम फ़िक्री रहनुमाई जी घुरिज आहे। मुक़ररनि अनजमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन टंडे मोहम्मद ख़ान जे अमली किरदार खे साराहींदे मुख़्तलिफ़ इदारनि सां गॾिजी इल्मी अदबी तहरुक वारनि कोशिशनि खे हिकु मुस्बत पैगाम क़रार ॾिनो। मुशाइरे जी महफ़िल में ख़ाकी जानी, सुमार संगम, आसिम अरबाब, आगा जान आगा, ग़ुलाम क़ादर मुंतज़र चांग, लाल बख्श लालण सठियो, उस्मान पहवर, निसार नाज़, आशिक़ अली गाहे, आज़म भट्टी, शुएब शाद, शर्फ निज़ामाणी, रोशन टंडाई, जहांगीर मलाह, ग़ुलाम नबी शाइर, ख़ासक अली, मोहम्मद अली सारम, विमल शर्मा, शाहिद उदास टिखड़ाई, पीर माजिद जान सरहंदी, मोहम्मद अशरफ गंजलाणी, इम्तियाज़ अली रिंद, कदीर लगारी, अली रज़ा महेरी, अतिया बतूल ऐं ॿियनि शाइरनि मोहम्मद सुमार संगम जी ॾिनल तरह करे आशिकी सभु लुटाए छॾियोसीं ते बि आज़माई कई। जॾहिं त तक़रीब में नामियारे अदीब ऐं दानिश्वर मंज़ूर थईम जे तयारु कयल सिंधु दरिया ऐं मच्छर ॾण जी तबाही बाबति डॉक्यूमेंट्रीज़ पिणु ॾेखारियो वियो। जॾहिं त आज़म भट्टी जे मुरतब कयल किताबचे तो भुलाए छॾियो मूं भुलायो ना जी रूनमाई पिणु कई वई। तक़रीब में रागी जान मोहम्मद लगारी, तारिक आरेजो, विमल अखीमचंद शर्मा, हाकिम अली सोलंगी, अतिया बतूल ख़ूबसूरत कलाम झुंकारिया। आख़िर में सिंधु दरिया मां ज़बरदस्ती कैनाल कढणु, कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जी ज़मीननि जी नीलामी, ॿेलनि जी तबाही, माहौलियाती गदलाइण समेत सिंध दुश्मन रिथाउनि ख़िलाफ़ ठहराव मंज़ूर कया विया। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं
तकरीबन जो अहवाल। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सवेर ॻाल्हि पए थी त कारपोरेट फार्मिंग ऐं नवनि केनालनि जी नवनि केनालनि ऐं कारपोरेट फार्मिंग बाबति असीं अवां जे समातनि जी नज़र करियूं था पीरल आज़ाद जो लिखियल ख़ूबसूरत लेख। सिंध में थींदड़ कारपोरेट फार्मिंग ऐं सिंधू दरिया मां निकिरंदड़ नवनि केनालनि वारे तकरारी मनसूबे जा सिंध जी ज़रायत, माहौलियात, आबी जीवत वसीलनि ऐं माण्हुनि ते गहरा मनफ़ी असर पवंदा। सिंध जी ज़रायत जेका सिंधू दरिया जे पाणी ते मुकमिल दारोमदार रखे थी उहा पिणु तबाह थी वेंदी। पाणी जी खोट सबबि फसल पोखणु मुश्किल थी वेंदो, ज़रई पैदावार घटिजी वेंदी, जंहिं सबबि खुराक जो बुहरान पैदा थींदो ऐं उन सां केतिरा ई हारी पंहिंजे गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो बि वञाए वेंदा। पाणी जी खोट सबबि दरिया जो वहिकिरो घटिजण सां सामुंडी पाणी ज़मीन में दाख़िल थींदो, जेको ज़मीन खे बंजर ऐं जर खे खारो बणाईंदो। उन सां गॾोगॾु ज़रख़ेज़ ज़मीनूं ख़राबु थी वेंदियूं जेके अॻे पाणी जी खोट जो शिकार आहिनि। सिंधू दरिया जे वहिकिरे में घटिताई सां आबी जीवत ऐं आबी वसीलनि जहिड़ोक ढंढनि ऐं ॿेलनि ते वॾो असरु पवंदो। मच्छी ऐं ॿी आबी जानदारनि जे वजूद खे बि ख़तरा दरपेश ईंदा। हू बि अॻु में आबी जानदारनि जो वजूद घटिजी चुको आहे ऐं माहौलियाती तवाज़न तबाह थी रहियो आहे। पाणी जी खोड़ सबबि हज़ारे हारी मज़दूर बेरोज़गार थी वेंदा। केतिरा ई मजबूर थी पंहिंजा अबाणा इलाइक़ा छॾे शहरनि ॾांहुं हिजरत कंदा, जिते गुरबत ऐं समाजी मसइला वधी सघनि था। ज़रई मैशत जी तबाही सां सिंध जी मजमूई मैशत मुतासिर थींदी, बेरोज़गारी ऐं गुरबत में इज़ाफ़ो थींदो, जेको समाजी इस्तेहकाम ऐं ॿियनि मसइलनि खे जनम ॾेई सघे थो। सिंध जेको पाकिस्तान जो ज़रई सूबो आहे, न सिर्फ़ु मुल्क जी मैशत में अहम किरदारु अदा करे थो, पर उनजो सक़ाफ़ती ऐं तारीख़ी विरसो पिणु वॾी अहमियत रखे थो। सिंध जी ज़रायत जो दारोमदार कुदरती वसीलनि ते आहे, ख़ासि तौर ते सिंधू दरिया सां जुड़ियल आहे, जंहिंसां सिंध तोड़े पाकिस्तान जी ज़रई पैदावार में इज़ाफ़ो थींदो, जॾहिं त सिंध मईशत ऐं सक़ाफ़त जे बुनियाद ते पाकिस्तान जे बका ऐं ख़ुशहाली में पंहिंजो अहम किरदारु अदा करे थी। सिंध में ज़रई पैदावार न फ़क़्तु इलाइक़ाई मईशत लाइ अहमियत रखंदी आहे, पर उन ते केतिरा ई ख़ानदान पिणु पंहिंजे रोज़गार जो दारोमदार रखंदा आहिनि। सिंध में वॾे तइदाद में ॻोठाणी ज़िंदगी गुज़ारींदड़ माण्हुनि जो इन्हिसार पिणु ज़रायत ते आहे। उनजो मतिलबु आहे त उन इलाइक़े जी मईशत, समाज ऐं सक़ाफ़त जो घणो हिसो ज़रई शोबनि सां जुड़ियल आहे, जिते हिकु तरफ़ सिंध में ज़रायत ऐं कुदरती वसीलनि सां ख़ासि तौर ते सिंधू दरिया आम दरिया खे बहितर बणाइण में पंहिंजो निमाया किरदारु अदा करे थो। ॿिए तरफ़ कारपोरेट फार्मिंग ऐं सिंध मां नवां केनाल तमीर थियण जे करे मक़ामी ज़िंदगी ते वॾा असर पवंदा। कारपोरेट फार्मिंग जो रुझान दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में मक़बूल थी चुको आहे ऐं ख़ासि तौर ते उन्हनि इलाइक़नि में जिते ज़रई पैदावार खे तिजारती लिहाज़ सां मुनज़म करण जी ज़रूरत आहे। कारपोरेट फार्मिंग जो मतिलबु इहो आहे त वॾियुनि कंपनियुनि या इदारनि तरफ़ां ज़मीननि जी मालिकी ऐं ज़रई पैदावार खे तिजारती मक़सदनि लाइ मुनज़म करणु। उन में आमतौर ते वॾे सरमाए ऐं जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु कई वेंदी आहे, जंहिंसां पैदावार में इज़ाफ़ो थिए थो, पर उनजे नतीजे में मक़ामी माण्हुनि खे मुआशी समाजी तौर ते नुक़सानु पहुचे थो। सिंध में कारपोरेट फार्मिंग जे करे केतिरनि ई ज़मीननि ते वॾियुनि कंपनियुनि तरफ़ां मालिकी हासिलु कई वई आहे। उन सां मक़ामी माण्हू जेको अॻु में ई उन्हनि ज़मीननि ते कमु करे थो, उन्हनि खे पंहिंजे ज़मीननि खां महरूम थियणो पवे थो। उन अमल सां कारपोरेट इदारनि लाइ इक़्तिसादी फ़ाइदा तोड़े ज़रई पैदावार में इज़ाफ़ो थींदो, पर उनजो मनफ़ी असरु मक़ामी ॻोठाणनि ऐं ज़रायत सां जुड़ियल माण्हुनि ते पवंदो। कारपोरेट फार्मिंग में ज़मीननि जी वॾी ख़रीदारी सबबि मक़ामी हारी मज़दूर तबिके ऐं ज़मीनदारनि खे उजरतनि में घटिताई ऐं रोज़गार में गैर मुस्तहकम हालतुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। जॾहिं कारपोरेट इदारा ज़मीननि ते कब्ज़ो कंदा त मक़ामी माण्हू जेके उन्हनि ज़मीननि ते महिनत ऐं मज़दूरी कंदड़ हूंदा आहिनि, उन्हनि लाइ को ॿियो रोज़गार करणु ॾुखियो थी पवंदो, जंहिंजे नतीजे में गुरबत जो रेशो वधी वेंदो। कारपोरेट इदारनि में कमु कंदड़ मज़दूरनि खे घणो करे घटि उजरतूं ऐं इंसानी हक़नि जो भञकड़ियूं कंदड़ मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। उन मां वाज़ह आहे त कारपोरेट फार्मिंग हिकु तरफ़
ज़रई पैदावार में इज़ाफ़ो कंदी आहे, पर ॿिए तरफ़ मक़ामी ज़राइत ऐं जियापे लाइ नुक़सानकार आहे, जंहिं सबबु बुनियादी तवाज़ुन मुतासिर थी वञे थो। सिंधू दरिया मां निकिरंदड़ नवनि कैनालनि वारो मनसूबो इंतिहाई तकरारी बणिजी चुको आहे, जेको न रुॻो सिंध जी ज़राइत ऐं माहौलियात ते असरअंदाज़ थी रहियो आहे, पर आम माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मैशत लाइ बि वॾो ख़तरो बणिजी चुको आहे। सिंधू दरिया जेको सिंध जे ज़िंदा रहण जो बुनियादु आहे, उन मां नवनि कैनालनि कढण जा मनसूबा तेज़ी सां कमु करे रहिया आहिनि, पर उन्हनि मनसूबनि जे नतीजे में सिंध सुकी बयाबान थी वेंदी। हीअ कैनाल सिंधू दरिया मां पाणी खे ॿिनि इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ ठाहिया पिया वञनि, जिन मां घणो करे पंजाब, KPK ऐं ॿियनि इलाइक़नि में वॾीण ज़रई ऐं सनअती सरगर्मियुनि लाइ इस्तेमालु थींदो। नतीजे में सिंध जे हिसे जो पाणी घटिजी रहियो आहे, जेको अॻे डैमनि ऐं ॿियनि पाणी जे मनसूबनि सबबु घटिजी चुको आहे। सिंध जी ज़राइत जो वॾो दारोमदार सिंधू दरिया ते आहे, जेको हितां जी ज़रई ज़मीन खे ज़िंदगी ॾिए थो, पर जॾहिं पाणी जो वहिकिरो घटिजी वेंदो त ज़रई पैदावार मुतासिर थींदी ऐं हज़ारे हारियुनि आबादगारनि जे रोज़गार ते असरु पवंदो। हीअ मनसूबो सिर्फ़ु ज़राइत ताईं महदूद न आहे, पर सिंध जी सामूंडी पटी ते बि उनजा संगीन असर पवंदड़ आहिनि। सिंधू दरिया जो पाणी जॾहिं सामूंडी इलाइक़नि ताईं पहुचे थो त उहो खारे पाणी खे पोइ ते धिके थो ऐं ज़मीन खे बंजर थियण खां बचाए थो, पर जॾहिं दरिया जो वहिकिरो घटिजी वञे थो त खारो पाणी ज़मीन में दाख़िल थी वञे थो, जंहिंसां ज़मीन जी ज़रख़ेज़ी मुकमिल तौर ते ख़तमु थी वञे थी। अहिड़ी सूरतहाल में मक़ामी मच्छी मारण वारा जेके दरिया ऐं सामूंडी जीवत ते भाड़नि था पिणु बेरोज़गार थी रहिया आहिनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं पीरल आज़ाद जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन